अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न बि अचे त उनखे लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले तालुके हाला मां बरादी खेड़े खां मिली। कहाणी आहे काठ जो घोड़ो। कंहिं शहर में वाढो ऐं लोहार रहंदा हुआ, जंहिंजी पाण में घाटी संगत हूंदी हुई। ॿई पंहिंजे हुनर में तमामु क़ाबिल हुआ। संदन कारीगरीअ जी हाक मुल्कां मुल्क मशहूरु हुई। हिकिड़े दफ़े वाढे हिकिड़ो काठ जो अहिड़ो तसूणो घोड़ो ठाहियो जो असुलु जीअरे जाॻंदे घोड़े वांगुरु पियो ॾिसिबो हो। अहिड़ो रांदीको कंहिं बादशाह वटि बि कोन थे ॿुधो। घोड़ो ठाहे तयारु करे उहो पंहिंजे दोस्त लोहार वटि खणी वियो, जंहिं पिणु संदसि हुनर जी तारीफ़ करे चयुसि त अदा घोड़ो त वाह जो ठाहियो अथई, पर अञा बि हिकिड़ी कसर रहिजी वई अथसि। साॼे चवीं त आउं पूरी करियांसि। वाढे जवाबु ॾिनुसि त भाऊ अहिड़ी का ॿी ॻाल्हि, हीउ घोड़ो तुंहिंजी मिल्कियत आहे, जीअं वणई तीअं तयारु करींसि। उन खां पोइ लोहार वरी उन घोड़े में वेही अहिड़ियूं कलूं रखियूं जो चाॿीअ फेराइण सां अखि छिंभ में घोड़ो आसमान ते वञी थिरसियो। घोड़ो उन नमूने ठाहे जॾहिं बसि कयाऊं, तॾहिं ॿई दोस्त पाण में सलाह करे उहो घोड़ो खणी बादशाह जी कचहरीअ में आया। बादशाह हिननि ॿिन्हिनि दोस्तनि खे घणी इज़त ॾिनी ऐं खाउन अचण जो सबबु पुछियईं। तंहिं ते हिननि विराणियो, जीअं त क़िबला असां हीउ कल्ह जो घोड़ो ठाहियो आहे, सो अव्हां खे तोहफ़ो करे पेश करणु आया आहियूं। ईअं चई घोड़ो खणी संदसि अॻियां रखियाऊं, जो ॾिसी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। एतिरे में शहज़ादो बि घुमंदे फिरंदे अची कचहरीअ में निकितो। बादशाह ऐं संदसि दोस्त ॻाल्हियुनि में मशगूल हुआ, सो ही हमराह बि घोड़े खे ॾिसणु लॻो। ॾिसंदे ॾिसंदे टप ॾेई मथसि चढ़ी वेठो। इतफ़ाक़ सां घोड़े जे उॾामण वारी कल ते संदसि हथु लॻी वियो। बसि पोइ त घड़ीअ में घोड़ो शहज़ादे खे खणी वठी उॾाणो ऐं अखि छिंभ में अखियुनि खां ग़ाइबु थी वियो। शहज़ादे घोड़े जे लाहिण लाइ ॾाढा वस कया, पर जीअं पियो खेसि लाहिण जी करे तीअं घोड़ो वञे मथे चढ़ंदो। हेॾां बादशाह अची हैरान परेशान थियो। वज़ीर खे सलाह ॾिनी त उन्हनि कारीगरनि खे पकिड़े बंदि रखियो वञे, जेसीं ताईं शहज़ादो वापसि अचे। पर बादशाह संदन उहा ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी। हिननि ॿिन्हिनि कारीगरनि खे ॾाढा इनाम इकराम ॾेई रवानो कयो ऐं शहज़ादे जी तलाश लाइ हुकुम जारी करे पंहिंजे इंसाफ़ ऐं अदल खे लॻी वियो। होॾां शहज़ादो घोड़े ते चढ़ियो, मथे आसमान में पियो उॾाणो। खेसि उॾामंदे बि घणो वक़्तु थियो हो। तंहिंखां सवाइ बुख उञ बि अची हलाकु कयो हुउसि। तंहिं करे अची ॾाढो शशदर थियो। आख़िर अची राति थी। शहज़ादे उन ई ख़्याल सां त मन उहा कल्ह हथ अची वञे, जंहिंखे फेराइण सां घोड़ो हेठि लही अचे। उन जे पुठनि ते हथु फेराइणु लॻो। ओचितो हथु वञी उन ई हंधि लॻो। आहिस्ते आहिस्ते करे घोड़ो हेठि लहणु लॻो ऐं थोरे ई वक़्त में अची हिकिड़े शहर जे ॿाहिरां लथो। शहज़ादो हिन नए मुल्क खे ॾिसी हैरान थी वियो। आख़िरकार घोड़ो हिकिड़े घाटे वण जे पाड़ में लिकाए पाण राति गुज़ारण ऐं कुझु खाइण पीअण जे इरादे सां मोटी शहर में आयो। उते हिकिड़ी झूपड़ीअ में हिकिड़ी ॿुढड़ी माई ॾिसण में आयसि, जा चुल्हि ते हिकिड़ो कुनू चाढ़ियो वेठी हुई। शहज़ादो वधी ॿुढड़ीअ जे वेझो आयो ऐं चयाईंसि त नानीड़ी नानी मूंखे पाण वटि न रहाई, नानीड़ी नानी मूंखे पाण वटि न रहाई। ॿुढड़ीअ तरस खाई हिनखे पाण वटि रहायो ऐं पोइ हीउ शहज़ादो उन ई झूपड़ीअ में रहणु लॻो। शहज़ादो रोज़ु सुबुह जो वेझी संझी शहर जे चकर ते निकिरंदो हो ऐं राति जो मोटी अची झूपड़ीअ में सुम्हंदो हो। 2-3 ॾींहं ईअं शहर में घुमंदे हिकिड़े ॾींहुं शाही महलात जे हेठां अची लंघियो। मजाण उन महिल शहज़ादीअ महलात जे कटहड़े तां सहेलियुनि सां गॾु शहर जो नज़ारो पियो कयो। शहज़ादे जी ओचितो ई निगाह वञी मथसि कटहड़े ते पई ऐं शहज़ादीअ जूं निगाहूं बि हिन में खुपी वयूं। उहा घड़ी उहा साथ ही ॿई हिक ॿिए ते आशिक़ थी पिया। शहज़ादीअ जूं सहेलियूं तड़तकड़ में हिनखे घेरो करे बीही रहियूं, पर शहज़ादी जंहिंजी दिलि हिक ई नज़र सां खसिजी वई हुई, सा असुली बेमुहाबी थी खेनि चवणु लॻी त अहिड़ियूं तहिड़ियूं अमीं वरी मूंखे झरण पढ़ण वारियूं केरु आयो, हटी परे थियो, न त हणांव थी खला। ईअं चई इशारनि में शहज़ादे सां दिलि जो हाल ओढ़ण लॻी। शहज़ादो बि पंहिंजी दिलि फुराए
इशारनि इशारनि में कौल करार वठी मोटी आयो। ॿुढड़ीअ सां हुन जे हाल जी ख़बर कयई, जंहिं ॿुधायुसि त उहा बादशाह जी सिकी लधी वॾबर धीउ आहे। पोइ त रोज़ानो राति जो कल्ह वारे घोड़े ते चढ़ी वञी महल जी खुॾ ते लहंदो ऐं सॼी राति शहज़ादीअ सां रिहाण करे पिर फुटीअ खां अॻु वरी अची झूपड़ीअ में सुम्हंदो। हिन ॻाल्हि खां पोइ शहज़ादो पंहिंजे मुल्क मोटी वञण वारी ॻाल्हि असुलु विसारे वेही रहियो। शहज़ादीअ जो दस्तूर हूंदो हो त खेसि हर रोज़ु सुबुह ऐं शाम जो गुलाब जे गुलनि सां तोरियो वेंदो हो। संदसि तोर फ़क़ति हिकिड़ो गुलाब जो गुल हूंदी हुई, पर जंहिं वक़्त खां शहज़ादो साण से मिलण लॻो हो त हिन जी तोर ॾींहों ॾींहों वही थिए वधंदी। रोज़ानो हिकिड़ो हिकिड़ो गुल वधणु लॻो ऐं थोरनि ई ॾींहंनि में गुलनि जी सॼी सारी टोकरीअ में तुरणु लॻी। बादशाह वीचारो हैरानीअ में अची वियो। पंहिंजी अपर में उन जे माम खे सम्झण जी ॾाढी कोशिशि कयई। बानियुनि ऐं नौकिरनि खां बि पुछा कयई, मगर खेसि केर बि उहा ॻाल्हि ॿुधाए न पियो। आख़िर पक थियसि त महलात में ज़रूरु को धारियो शख़्स अचे थो। नेठि वीचार करे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे वज़ीर खे सॼे अहवाल खां वाक़िफ़ु कयई ऐं खेसि चयई त हे वज़ीर, हिन हक़ीक़त ते का तजवीज़ ॿुधाए जीअं लाल बि लभे ऐं प्रीत बि रहिजी अचे। वज़ीर तमामु सियाणो हो, सो बादशाह जी ॻाल्हि खे ॿुधी माठ में अची वियो ऐं अर्ज़ु कयई त जिंदा क़िबला कुझु मोहलत मिले त पोइ का तजवीज़ ॿुधाए सघंदुसि। बादशाह संदसि उहो अर्ज़ु क़बूलु कयो। हिन खे कुझु वक़्त जी मोहलत ॾिनी। वज़ीर उन ॾींहुं ई महलात जे आस पास जासूस बीहारे छॾिया। 2-4 ॾींहं गुज़रिया पर को बि खड़ तेल कोन निकितो। होॾां वज़ीर बि पंहिंजी अपर में वेही सोचणु लॻो। नेठि हणंदे धणंदे हिकिड़ी रम्ज़ सुझी आयसि, जा ॿिए ॾींहुं बादशाह खे अकेलाईअ में ॿुधायई। बादशाह बि संदसि उहा तजवीज़ पसंदि करे हिकिड़ी बानीअ खे घुराए हुकुम ॾिनो त अॼु राति शहज़ादीअ जे कमरे ऐं बिस्तरे ते अतुर हारे छॾिजांइ, पर उहो कमु अहिड़ीअ तरह कजांइ जो कंहिंखे बि ख़बर न पवे ऐं न वरी शहज़ादीअ खे उन ॻाल्हि जो पतो पवे। बानी हुकुम ॿुधी शहज़ादीअ जे महलात में आई ऐं मौक़ियो ॾिसी अतुर जूं 2-4 शीशियूं छिटकारे हली वई। होॾां बादशाह वरी सभिनी सिपाहियुनि चौकीदारनि खे ख़बरदार करे छॾियो त आधीअ राति खां पोइ शहर में पखिड़िजी वञिजो ऐं सुबुह ताईं हर कंहिं माण्हूअ खे तपास कजो। जंहिं शख़्स जे कपिड़नि मां अतुर जी ख़ुशबू अचेव तंहिंखे पकिड़े मूं वटि हाज़िर कजो। दस्तूर मूजिबि शहज़ादो राति जो घोड़े ते चढ़ी वरी बि महलात में आयो ऐं शहज़ादीअ जे कमरे में हलियो वियो। सॼी राति रिहाण करे जॾहिं वापसि वरियो तॾहिं कपिड़नि में बिस्तरे वारे अतुर जी ख़ुशबू महसूसु कयई। उते सम्झाई त इहा ख़ुशबू जा हवा लॻण सां वञे थी तेज़ थींदी, सा ज़रूरु कंहिं मतिलब लाइ बिस्तरे ते हारियल थी ॾिसिजे। सो घर पहुचंदे ई उहे कपिड़ा लाहे वञी धोबीअ खे ॾिनाई ऐं पाण ख़ूब वेंझी सेंझी सुम्ही रहियो। धोबीअ खे जो अतर वारा रेशमी कपिड़ा मिलिया तंहिं ख़्यालु कयो त अॼु उहे कपिड़ा ढके शहर जो चकर हणां। सो कमुकार लाहे वेंझी सेंझी शहज़ादे वारा कपिड़ा ढके घुमणु निकितो। सिपाही त अॻ ई शहर में पिए घुमिया। तन जो हिन जे कपिड़नि मां ख़ुशबू ईंदे ॾिठी तन हिकदमि खणी वरितुसि ऐं ॿधी आणे बादशाह जे रूबरू कयाऊंसि। बादशाह कावड़ मां चयुसि त अड़े निमक हराम, तुंहिंजी उहा मजाल आहे, सच ॿुधाए त हीउ अतुर तुंहिंजे कपिड़नि में किथां आयो आहे। धोबी वीचारो बताल थी वियो। कुझु सम्झ में न पियो अचेसि त आख़िर कपिड़नि में अतुर हुअणु कहिड़ो गुनाह आहे। पर बादशाह जी कावड़ ऐं दहशत ॾिसी अर्ज़ु कयई त जिंदा क़िबला हीअ कपिड़ा मुंहिंजे हिकिड़े ग्राहक जा आहिनि जो असुर जो धोअण लाइ ॾेई वियो अथमि। उहो ई ॿुधाए सघंदो त हिन उहो अतुर किथां आंदो आहे। बाक़ी मूं मिसकिन वटि अहिड़ा कपिड़ा ऐं उहो अतुर किथां आयो। उहो ॿुधी बादशाह सिपाहियुनि खे हुकुम कयो त धोबीअ सां गॾिजी वञो ऐं वञी उन माण्हूअ खे गिरफ़्तार करे वठी अचो। पोइ त धोबी अची खेनि उन जे ॿुढड़ीअ जे दर ते बीहारियो। सिपाहियुनि दरवाज़ो खड़कायो त शहज़ादो निकिरी आयो। सिपाहियुनि खे ॾिसी ॻाल्हि त सम्झी वियो, पर वरी बि उन्हनि खां पुछियई त कंहिंजी पुछा था करियो। धोबीअ शहज़ादे खे सुञातो त उहो ई माण्हू आहे जेको राति कपिड़ा ॾेई वियो अथमि। पोइ त सिपाहियुनि वराए खणी ॿधुसि ऐं गेले गेले हाणे बादशाह वटि पेश कयाऊंसि। बादशाह हिन जो हुस्न ॾिसी हैरान थी वियो, पर गैरत जे करे हुकुम कयई त वठी वञी फांसी चाढ़ियोसि। सिपाही उहो हुकुम ॿुधी शहज़ादे खे वठी शहर जे ॿाहिरां फांसी घाट ॾांहुं हलणु लॻा। इतफ़ाक़ सां फांसी घाट बि
उन ई रस्ते ते हो जंहिं रस्ते ते वण में शहज़ादे जो घोड़ो रखियलु हो। सो जॾहिं उन वटि पहुतो तॾहिं सिपाहियुनि खे चयईं त मूंखे झंग जो ख़्यालु थियो आहे, तंहिं करे घड़ी खनि छॾियो त हिन वण हेठां थी अचां। सिपाहियुनि हिन जे चेले में ॿधल रसे जो हिकिड़ो छेड़ो पाण वटि सोघो रखियो ऐं पर भरो वेही पाण में खिल भोग करणु लॻा। एतिरे में शहज़ादे छा कयो जो वण मां घोड़ो कढी उन ते चढ़ी रसीअ खे कपे वठी जो कल खे फेरो ॾिनई त अखि छिम में वञी आसमान ते रसियो। शहज़ादो घोड़े खे उॾाए ॾींहं ॾिठे जो अची शहज़ादीअ जे महल ते लथो ऐं खेसि चयईं त जे मूंसां हलणो हुजई त हल, हीअ महल हीअ अथई। शहज़ादीअ बि ॾिठो त हाणे वरी हिजाब कहिड़ो आहे। सा ओॾीअ महिल ई घोड़े ते चढ़ी वेठी। चवंदा आहिनि त हिकिड़ी बंदे मन में ॿीजा करे हला। सो उन वांगुरु कुदरत सां शहज़ादीअ खे अची वियम जा सूर थिया। शहज़ादे खे चयईं त मूं पाण संभालियो आहे, हाणे घोड़े खे हिते किथे हेठि लाहे त 2-4 ॾींहं रही आजी पाजी थियां। शहज़ादी उहा ख़बर ॿुधी हिकदमि खणी घोड़े खे हेठि लाथो। शहज़ादीअ खे हिकिड़ी नरम जाइ ते लेटाए चयईं त तूं हिते कुझु सामत कर त आउं दाईअ जो बंदोबस्तु करे अचां। ईअं चई शहज़ादो घोड़े ते चढ़ी उथी उॾाणो ऐं हिकिड़े हंधि ॿरंदी बाहि ॾिसी लही हेठि थियो ऐं उन बाहि मां हिकिड़ी बुंडी खणी घोड़े ते चढ़ी पोइ ते मोटियो। इतफ़ाक़ सां उमाड़ीअ मां को टांडो किरी वञी घोड़े जे उॾामण वारी कल ते पियो, जंहिंजी शहज़ादे खे का ख़बर ई न रही। ओचितो घोड़ो ठका करे फाटी ॿध थी पियो। शहज़ादो मथां जो टुटो सो अची हिकिड़े दरिया में किरियो, जिते हिकिड़ो तख़्तो हथु चढ़ी वियुसि, जंहिंखे चिंबड़ी लटकंदो लटकंदो अची हिकिड़े नार जे पड़ाॾे में फाथो। शहज़ादो हिकिड़ो बुखायल ॿियो 3 ॾींहं पाणीअ में रहण करे निस्तो थी पियो हो। सो दाह कूक करण या चुरण पुरण जेतिरी बि वसियत कान हुअसि। हीउ जो नार जे मुंहं में अची फाथो सो नार जो पाणी बीजी वियो। उहो पाणी हिकिड़े बाग़ में पियो वियो। ओचितो पाणी बंदि थी वञण ते बाग़ाई हेठि लही आयो ऐं अची शहज़ादे खे कढी ॿाहिरि कयईं। बाग़ाई बि को औलाद जो सिकायल तंहिंजो हेॾो सारो उधो सामाणो हसीन जवान ॾिठो सो हिकदमि खणी हाणे पंहिंजे घर पहुचायईं। पोइ बाग़ाईअ जी ज़ाल हिन जी पेट जाए पुट वांगुरु ख़िदमत करणु लॻी। होॾां शहज़ादी वीचारी झंग में रही सॼो ॾींहुं इंतज़ारु कयईं, पर शहज़ादो न वरियो। हिकु ज़ाल ज़ात ॿियो झंग में अकेली, मथां वरी वियम जा सूर। सो ॾाढी हैरान थी मथां अची सिजु लथो। उते पक थियसि त शहज़ादे सां को कलूर थी वियो आहे, न त हीअं हेकिलो कीन छॾे मां। आख़िर जानवरनि जे डप खां आहिस्ते आहिस्ते रिढ़ी वञी वणनि जे हिकिड़े झुगिटे में पई, जिते खेसि ख़ुदा जे फज़ल सां पुटड़ो ॼाओ। पुट ॼाए जी बि का ख़ुशी कान थियसि, पर पंहिंजो ॾुख ऐं तकलीफ़ विसारे शहज़ादे जे ओन में रही नंढड़े अबम खे छातीअ सां लाहे सारी राति अखियुनि में काटियाईं, पर शहज़ादो न वरणो हो सो न वरियो। शहज़ादीअ ख़्यालु कयो त हाणे जेथी कंहिं तरफ़ मोह करे वञा ऐं पुठियां शहज़ादो मोटियो ऐं मूंखे न ॾिठाई त पोइ अलाए जे छा सम्झे। सो उहो ख़्यालु ईंदे ई ख़ुदा ते भरोसो रखी उते ई वणनि जे झुगिटे में वेही रही। जंहिं महिल बुख ते लॻियसि तंहिं महिल उथी वणनि जा पन पटे खाधाई थिए। अहिड़ीअ तरह उते 2-4 ॾींहं गुज़री वियसि। इतफ़ाक़ सां उन जे शहज़ादे जो पीउ हिकिड़े ॾींहुं शिकार तां मोटंदे अची उन ई हंधां लाॻाऊ थियो, जिते शहज़ादी पंहिंजे पुटड़े समेत वेठी हुई ऐं ॿारड़ो बि उन वक़्तु पियो रुनो। बादशाह जॾहिं वणनि मां नंढड़े ॿार जे रोअण जो आवाज़ु ॿुधो तॾहिं बीही रहियो, पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनई जन घड़ीअ खन में शहज़ादीअ खे पुटड़े समेत हाणे बादशाह जे अॻियां बीहारियो। बादशाह शहज़ादीअ जो हुस्न ॾिसी परखे वरितो त हीअ का रवाजी औरत कान आहे। बेतरजो शहज़ादीअ जे वाता इख़लाक़ ऐं अदब वारी गुफ़्तगू ॿुधाई तंहिं त हेकारी संदसि दिलि खे मोहे छॾियो। शहज़ादीअ बादशाह खे समूरी हक़ीक़त करे ॿुधाई, पर कल्ह वारे घोड़े जो ज़िक्र ॼाणी वाणी न कयईं, छाकाणि त खेसि पक हुई त जे शहज़ादो जीअरो आहे त असांजी गरजाणी वरी बि उन ई घोड़े वसीले थींदी। बादशाह सॼो किसो ॿुधी शहज़ादीअ खे पाण सां वठी अची घोराबन में सवार थियो। बादशाह पंहिंजे दिलि में उहो पको इरादो कयो त पंहिंजे मुल्क में वञी हिन शहज़ादीअ सां शादी कंदुसि। सो जंहिं महिल नंढड़े नीगर ते नज़र पियसि तॾहिं ख़्यालु कयईं त हीउ धारियो ॿार
मालात में वॾो थी ख़बर न आहे कहिड़ा करतूत करे, सो छो न खेसि हिते ई दरिया में फिटो करे छॾियां। तंहिं करे अध राति जो सुतल ॿारड़े खे खणी दरिया में उछले छॾियईं। उहो ॿार बि लुड़ंदे लुड़ंदे इतफ़ाक़ सां अची साॻिए बाग़ाईअ जे नार में फाथो। बाग़ाई उहो बि खणी हाणे घर में निपाइण लॻो। शहज़ादो त अॻे ई बाग़ाईअ जे घर में हो, हाणे पुट बि उते ई अची रसियुसि। होॾां शहज़ादीअ निंड मां उथी पुटड़े खे न ॾिसी हेॾां होॾां घणी ॻोल्हा कई। हिकिड़े माण्हूअ खां पुछाईं पर खेसि को बि सची न पियो ॿुधाए। नेठि रोई रड़ी माठ करे वेही रही ऐं अची बादशाह जे मुल्क में पहुती। बादशाह शहज़ादीअ खे वठी वञी मालात में रहायो। ख़ासि नौकरियाणियूं ऐं बानियूं हिन जी हाज़िरीअ में रहण लॻियूं। बादशाह अची पाण बि सुबुह शाम वेहंदो हो ऐं खेसि शादीअ लाइ राज़ी करण जी कोशिशि कंदो हो। नेठि हिकिड़े ॾींहुं शहज़ादीअ चयुसि त बादशाह सलामत, ज़माने जो दस्तूर आहे त जॾहिं बि कंहिं ज़ाल जो मुड़ुसु मरी वेंदो आहे त घटि में घटि 12 महीना सूह में रहंदी आहे। मुंहिंजो मुड़ुसु बि फ़ौत थी वियो आहे, तंहिं करे तोखे पक हुअणु घुरिजे त आउं अॼु बि तुंहिंजी सुभाणे बि तुंहिंजी, पर जे महिरबानी करे मूंखे बि 12 महीना मोहलत ॾेई मुड़ुस जे ग़म विसारण जो मौक़ो ॾींदे त चङो थींदो। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी वॾी ख़ुशीअ सां खेसि मोहलत ॾिनी। कुझु ॾींहंनि खां पोइ शहर में उहा ॻाल्हि आम थी वई त बादशाह झंग मां हिकिड़ी हसीन औरत वठी आयो आहे जंहिंसां तमामु जल्दी शादी कंदो। उहा ख़बर जॾहिं शहज़ादे ॿुधी तॾहिं ख़्यालु कयईं त उहा ज़रूरु मुंहिंजी घरवारी हूंदी। ॾाढो अची परेशान थियो त हाणे कीअं हुनखे ॾिसिजे। सो छा कयईं जो बाग़ मां क़िस्मे क़िस्मे गुल छिनी पंहिंजे हथनि सां हिकिड़ो उम्दो हार वेही ठाहियईं ऐं ॿिया बि 2-3 हार ठाहे गुलनि जे टोकरीअ में रखी अची बाग़ाइण खे ॾिनई ऐं खेसि सॼी ॻाल्हि सम्झाए शहज़ादीअ ॾांहुं मोकिलियईं। बाग़ाइण बि उहे गुल खणी सिधी मालात में आई ऐं अची शहज़ादीअ खे झंग जे गुलनि जा हार तोहफ़ो करे ॾिनई ऐं उन सां गॾु शहज़ादे जे जीअरे हुजण जी बि ख़ुशख़बरी ॿुधायईं। हाणे शहज़ादीअ खे सभु ॾुख सूर विसरी विया ऐं शहज़ादे ॾांहुं न्यापो मोकिलियईं त कीअं बि करे मुंहिंजी जिंद हितां आज़ादु कराए। ॿिए ॾींहुं वरी बि गुलनि जे बहाने सां साॻी माई महलात में आई ऐं अची शहज़ादीअ खे न्यापो ॾिनई त बादशाह सां हाणे ॻाल्हि ॿोल करे पंहिंजे निकाह लाइ राज़पो ॾेखार त ॿियो कमु आउं पाण ई थो ठीकु करियां। उहो पैगाम ॿुधी शहज़ादीअ बादशाह सां राति जो हाकार कई। बादशाह संदसि उहो राज़पो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं ऐलान कयईं त सारे मुल्क में ख़ुशियूं कयूं वञनि। हुकुम जी देरि हुई, पोइ त सॼो शहर कुंवार वांगुरु सिंगारजी वियो। होॾां शहज़ादे वरी वॾा इनाम ॾेई शहर जे सभिनी काज़नि खे ॿिए मुल्क ॾांहुं उमाणे छॾियो ऐं पाण चमड़ा पोश करे काज़ी बणिजी तस्बीह हथ में खणी वञी हिकिड़ी मस्जिद में वेही रहियो। शादीअ जी राति शाही नौकर बादशाह जी निकाह पढ़ण लाइ अची हिन खे पाण सां वठी विया। सभई अमीर वज़ीर बि अची गॾु थिया। निकाह में अञा देरि हुई, तंहिं करे बादशाह काज़ीअ खे चयो त तेसीं ताईं को नकुल नज़ीर ॿुधायो। उहो ॿुधी शहज़ादो हिकदमि खणी पंहिंजो अहवालु घोड़े ते चढ़ी ओॾामण खां वठी शहज़ादीअ सां विछड़ण ताईं सरबस्तो करे ॿुधायो। उते बादशाह खे होरा खोरा थी त उहो अहवालु मुंहिंजे सिकीरदे पुट जो आहे। सो काज़ीअ खे चयईं त काज़ी साहिबु भलाई करे ॿुधायो त पोइ शहज़ादे सां छा थियो, छाकाणि त उहो मुंहिंजो पुटु आहे। उते शहज़ादे चमड़ा पोश ऐं नकुली ॾाढ़ी मुछूं लाहे बादशाह खे ॿुधायो त उहो आउं आहियां जो अव्हां जे अॻियां सही सलामत बीठो आहियां। बसि बादशाह ख़ुशीअ खां कपिड़नि में ई न पियो मापे। यकदमि तख़्त तां लही अची पुट खे भाकुर पाए मिलियो। पोइ त सॼे मुल्क में ख़ुशियूं थी वियूं। शहज़ादो पंहिंजी ज़ाल ऐं पुट सां मिलियो। बादशाह बि अची पीरसन थियो हो। सो राज भाग संदन हवाले करे वञी पछाड़ीअ जा ॾींहं धणीअ जे इबादत में गुज़ारण लॻो।